वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे सिजावल मां राज़ हुसैन पठान जी हीअ रिपोर्ट। डिप्टी कमिश्नर सिजावल मोहम्मद इस्माइल मेमण चयो आहे त 14 अगस्त पाकिस्तान जी आज़ादी जो ॾियारो आहे। इन क़ौमी ॾींहं खे शायान शान तरीक़े सां मल्हाइण हर मुहब वतन पाकिस्तानी जो फ़र्ज़ु आहे। इन ॾींहं खे वॾे जोश जज़्बे ऐं वलवले सां मल्हायो वेंदो। हिन चयो त क़ौमूं हमेशह ज़िंदा रहंदियूं आहिनि जेके पंहिंजे आज़ादीअ जे ॾींहं खे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदियूं आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन जशन आज़ादी जे तक़रीबात बाबति इंतिज़ामनि जे जाइज़े वठण लाइ पंहिंजे ऑफिस में मुनक़द थियल गॾिजाणीअ जी सदारत कंदे कयो। हिन वधीक चयो त 14 अगस्त असांजे लाइ तमामु अहम ॾींहुं आहे। इन करे ज़िले इंतिज़ामिया पारां ज़िले में तहलके सतह ते झंडे फड़काइण, फ्लैग मार्च, सभु जेल जे कैदियुनि में खाधो ऐं फ्रूट ऐं सिविल अस्पताल जे मरीज़नि में पिणु फ्रूट तक़सीम कयो वेंदो। सभिनी सरकारी तौरु ख़ानगी इदारनि खे चाराह कयो वेंदो। हिन चयो त 14 अगस्त जे ॾियारे तहलके सतह ते पिणु जशन आज़ादी जूं तक़रीबूं मुनक़द कयूं वेंदियूं, जॾहिं त क़ौमी झंडो फड़काइण वारे मरकज़ी तक़रीब SSP ऑफिस में 14 अगस्त ते सुबुह जो मुनक़द थींदी। डिप्टी कमिश्नर मोहम्मद इस्माइल मेमण सिजावल ज़िले ऑफिसरनि खे हिदायत कई त हू मरकज़ी तक़रीब में लाज़मी शिरकत कनि। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर चयो त कोरोना वबा घटि थी आहे पर ख़त्म न आहे थी। क़ौमी ॾियारे जे मुनक़द थींदड़ प्रोग्राम में हुकूमत पारां हलंदड़ हिदायतनि SOPs जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर वंड सरदार रियाज़ हुसैन लागारी, DHO डॉक्टर शहनाज़ ख्वाजा, एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट औरंगज़ेब समूह, असिस्टेंट कमिश्नर सिजावल सनावाला संजराणी, असिस्टेंट कमिश्नर मीरपुर बठोड़ो गुलाम हैदर ख़ासकेली, डिप्टी DHO प्राइमरी तुफ़ैल अहमद मुख्तियारकार, मीरपुर बठोड़ो ज़ुल्फ़कार अली कांदड़ो, पुलिस इंस्पेक्टर नूर अहमद मेमण ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि पिणु शिरकत कई।